रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अनिश्कुरुली वलिवालिदैक वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व ज़ुर्रियातिही अजमईन। वेठे वरन मिलन वेठे वरन मिलन ऐं सुते न मिलन सुपरी वेठे वरन मिलन अदा ऐं सुते न मिलन सुपरी जेके मुए रिंदरड़न निसा जनब मिले तनखे छो त समुंड जे सतह ते अदा मोती की न मिलन समुंड जे सतह ते मिठड़ा मोती की न मिलन जन खे सिक मोतिन जी उहे काहे पवन कुनन मौजुन खां मेहरान जे उहे माझी की न मुड़न सेई लाल लहन पिया मज पाताल जे दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही गोठ मोहम्मद रमज़ान डाहिरीअ जे अंदर दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल सजाई वई आहे। सजाइण वारनि पंहिंजे वॾड़नि जे बख़्शिश जे नियत सां सजराई आहे। दुनिया जो दस्तूर आहे
त कमज़ोर हमेशह जे लाइ सहारो ॻोल्हींदो आहे। जंहिंखे पंहिंजे ॿाहुनि ते भरवसो न हूंदो आहे उहो कोशिश कंदो आहे त कंहिं जवान मुड़ुस जी टेक हुजे। जंहिंखे पंहिंजे जिस्म ते भरवसो न हूंदो आहे त कंहिं ॿिए जी टेक जी तलाश कंदो आहे। अलगरज़ दुनिया जे अंदरि इंसान जिथे ॾिसंदो आहे त मुंहिंजी पहुच नाहे उते पहुच वारे जो सहारो ॻोल्हींदो आहे। त हिकु ईमान वारो जॾहिं ॾिसंदो आहे त जेसि ताईं मुंहिंजो अज़ीज़, मुंहिंजो मिट, मुंहिंजो माइट, मुंहिंजो जिगर, मुंहिंजो अबो, मुंहिंजो अम्मा मूं सां गॾु हुया तेसि ताईं त मुंहिंजी पहुच हुई। जॾहिं हाणे मूंखां अलॻि थी आऊं ज़मीन जे मथां ऐं मुंहिंजा रिश्तेदार ज़मीन जे अंदरि, हाणे मुंहिंजी पहुच नाहे पर मूंखे पंहिंजो कनेक्शन टोड़णो बि नाहे। जीअं कैद में को माण्हू हूंदो आहे जेल में, त माण्हू चाहींदो आहे त रिश्तो टोड़े त नथो सघां, पर छो न जेलर सां या जेल सुपरिटेंडेंट सां, भला ॿिए सां न त उतां जे कंसल्ट कंहिं सिपाहीअ सां बि वास्तो हुजे ता त मुंहिंजो कनेक्शन पंहिंजे अज़ीज़ सां मिलियल हुजे, ता त उन जे हाल अहवाल खां वाक़ुफ़ियत हुजे। इहो सिलसिलो उन जे दिल में पैदा थींदो आहे जंहिंजे दिल में हिकिड़ो रिश्तो रत जो ऐं अहसास जो हूंदो आहे। दुनिया जे अंदरि हिक ॿिए खे सहूलत ॾियण जे लाइ ॾुखायल खे जेल में गुनाहनि जे करे, ॾोह जे करे पहुतो आहे, पर दिलि चवंदी आहे त उनखे मानड़ी सुठी पहुचायां। भले ॾोही आहे, ख़बर आहे त मुंहिंजो पुटु ॾोही आहे, ख़बर आहे, पर पोइ बि दिलि चवंदी आहे ॿियो नथो ॾेई सघां त मानड़ी त चङी पहुचाए अचांसि, फ्रूटड़ो त ॾेई अचांसि। इहो छो थो वञे? ख़बर बि अथसि त ॾोही आहे। मुंहिंजा दोस्त इन करे थो वञे जो उन जे हिकिड़ो दिलि जो उन सां रिश्तो ॻंढियल आहे। ऐं जन जो रिश्तो न हूंदो आहे उन्हनि खे परवाह ई कोन हूंदी आहे। जेल में न वञे, काॾे बि वञे, उन्हनि जी मर्ज़ी आहे। ऐं मुंहिंजा दोस्त, जीअं दुनिया जे अंदरि रिश्तो इंसान खे पंहिंजे रिश्तेदार जूं मुश्किलातूं आसान करण जे लाइ मजबूर कंदो आहे, ईअं हिक ईमान वारे खे पंहिंजे अज़ीज़ो अकारब जे क़ब्र वारे तकलीफ़ खे दूर करण जे लाइ बि हिकिड़ो रिश्तो मजबूर कंदो आहे। पोइ उहो रिश्तो आहे जीअं दुनिया जे अंदरि जंहिंजी पहुच हूंदी उन जो सहारो वठिबो, त क़ब्र ऐं क़यामत में कंहिंजी पहुच आहे, कंहिंखे मुंहिंजा दोस्त का ॻुझाई कान्हे का। क़ब्र में बि अगर पहुच आहे त मुझे मदीने जे ताजदार जी आहे, क़यामत में भी अगर पहुचा त मुझे मदीने जे ताजदार जी आहे। छो त अल्लाह त बेनियाज़ आहे, अल्लाह त वहदहू ला शरीक आहे, पर मुझो अल्लाह उन सां ही प्यार कंदो आहे जैसा मुझो मदीने जो घोट प्यार कंदो आहे। त पोइ असां तव्हां ईमान वारा पंहिंजे अमलन ते भरवसो नाहे, इन करे दामन मुस्तफ़ा में हथ विझी करे अल्लाह जे ज़िक्र जी ऐं मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी निस्बत मिलाए पोइ असां अल्लाह जे दरबार में अर्ज़ड़ो पेश करे गुनहगार हथड़ा खणंदा हूं त या अल्लाह असां जे ऐबन ॾे न निहारजा, असां जे गुनाहनि ऐं ख़ताउनि ॾे न निहारजा। मौला जंहिं तुंहिंजे महबूब जो ज़िक्र ख़ैर थियो आहे उन पंहिंजे महबूब जे सदके मौला तुंहिंजो मिठड़ो नालड़ो वठी तुंहिंजे सुहिणे क़ुरान जी तिलावत थी आहे। या अल्लाह इन सुहिणे कलाम जे सदके असांजे अज़ीज़ो अकारब जी बख़्शिश फरमाए। मुंहिंजो बेनियाज़ रब, मुंहिंजो करीम रब, ईअं कीअं थो थी सघे दरबार खुदा जी हुजे, वसीलो मुस्तफ़ा जो हुजे ऐं मुंहिंजो रब क़बूल न करे? ईअं थी नथो सघे।
त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, बल्कि अञा ईअं चवां त अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे प्यार जो इज़हार कंदे, अल्लाह जी ज़ात पंहिंजे प्यार जो इज़हार कंदे पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलात वसलाम जे उम्मत जे मथां एॾी त मेहरबानी कई आहे। कलमे वारी निस्बत, फ़क़त कलमे वारी निस्बत, ॿिया अमल पोइते, निमाज़ूं रोज़ा ज़कातूं हज सभु पोइते, फ़क़त कलमे वारी निस्बत। ऐं मुंहिंजा दोस्त, उन कलमे वारी निस्बत जो कमाल ॾिस। हिकिड़े पासे उन माण्हूअ खे रख जेको अरबपति हुजे, खरबपति हुजे, लेकिन उन वटि कलमे जी निस्बत मौजूद न हुजे। उन जे अपोजिट में उन माण्हूअ खे रख जेको मिस्कीन गॾह गाॾड़ो हलाईंदड़ आहे, पर उन वटि कलमे वारी निस्बत मौजूद आहे। इन्हनि ॿिन्ही खे साम्हूं रखी पोइ थोरो ट्रेक ते चढ़ी मंज़िल खे अॻिते तय कर। दुनिया फानी आहे, अरबपतीअ खे बि दुनिया छॾणी आहे, हिकिड़े मिस्कीन खे बि दुनिया छॾणी आहे। दुनिया ॿिन्ही खे छॾणी आहे, लेकिन अल्लाह जे महबूब जे उन कलमे वारी निस्बत ॾे मुसलमान ज़रा गौर कर। जॾहिं कलमे जे निस्बत खां सवा खरबपति, हज़ारे फैक्ट्रियुनि जो मालिक, लखे मुलाज़िमनि जो अॻुवाण दुनिया छॾींदो आहे, ॾिस त उन जो हशर छा थींदो आहे। उन जे मरण खां पोइ उन जे जिस्म सां हशर कहिड़ो कयो वेंदो आहे, कीअं उन खे साड़ियो वेंदो आहे, कीअं उन खे जलायो वेंदो आहे, कीअं उन खे ख़ाक कयो वेंदो आहे, कीअं उन खे दरपदर कयो वेंदो आहे। ऐं हिकिड़े पासे वरी उन गॾह गाॾे हलाइण वारे मिस्कीन ॾे निहार, जंहिंजे सीने में निस्बत मुंहिंजे मदीने वारे घोट जी आहे, जंहिंजे सीने में निस्बत मुंहिंजे आका जी आहे। जॾहिं न उहो दुनिया छॾींदो आहे, भले उन जे औलाद वटि कफन वठण जेतिरी बि ताक़त नाहे, कफन जेतिरा पैसा बि न आहिनि, पर तूं ॾिसंदो वञ त उन जे औलाद खे भले ताक़त न हुजे, पर मुंहिंजो बेनियाज़ रब ईअं इंतज़ामात फरमाईंदो, उन जे लाइ नओं हिरख अछो कपिड़ो बि अची वेंदो, उन जे लाइ सुरहा साबुण बि अची वेंदा, उन जे लाइ अतर बि अची वेंदा, उन जे लाइ तमामु इंतज़ामात थी वेंदा। यानी भले जो उन जो को ओही वाही नाहे, उन जो को पुट बि नाहे, उन जो को भाउ बि नाहे, केर बि रिश्तेदार मौजूद नाहे, अजनबी आहे, पर उन जे सीने में मुंहिंजे मुस्तफ़ा जे कलमे वारी निस्बत मौजूद आहे। त मुंहिंजो अल्लाह पंहिंजे महबूब जे उन कलमे वारी निस्बत जे सदके उन खे एतिरी इज़त बख़्शींदो आहे जो उन खे साबुणनि सुरहनि सां वेहजारे सिहजारे अतुर अंबीर हणी करे कुल्हड़नि ते खणी करे इज़त एहतराम सां क़बर ताईं वञी पहुचाईंदा आहिनि या न पहुचाईंदा आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्त, ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, गौर कर, हिन दुनिया जो तालुक, जीअं दुनिया फानी आहे त इन जो तालुक बि फानी आहे। इन जो तालुक तेसि ताईं आहे जेसि ताईं दुनिया में मौजूद आहियूं। जॾहिं दुनिया खे छॾियोसीं त इन दुनिया जो कोई मुंहिंजा दोस्त किरदार तो असां सां गॾु नथो हले। लेकिन हीअ जेका निस्बत आहे, हीअ जेको एहसास जो रिश्तो आहे, रिश्ता ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो रिश्तो हूंदो आहे खूनी रिश्तो, हिकिड़ो रिश्तो हूंदो आहे एहसास जो रिश्तो। खूनी रिश्तो बि नाकाम थी वेंदो आहे। हज़ारे दुनिया जे अंदरि सॻा भाइर हिक ॿिए सां विढ़ंदे ॾिठा अथऊं, न ॻाल्हाईंदे ॾिठा अथऊं, खूनी रिश्तो बि नाकाम थी वेंदो आहे। पर जेको न एहसास जो रिश्तो आहे, एहसास मां मुराद आहे जेको मुहबत वारो रिश्तो आहे, जेको सचाईअ वारो रिश्तो आहे, जेको ख़ुलूस वारो रिश्तो आहे, उहो कॾहिं बि ख़त्म कोन थींदो आहे। न रुॻी ख़त्म कोन थींदो आहे, पर उन जा समरात एतिरा त अज़ीम आहिनि। अहिड़े दौर जे अंदरि, अहिड़े दौर जे अंदरि जॾहिं भाउ खे भाउ जे लाइ टाइम नाहे, दोस्त खे दोस्त जे लाइ टाइम नाहे, सभु को ज़ारो ज़ारी में लॻो पियो आहे, सभु पंहिंजा कम कारियूं सीड़ाए छाजे लाइ वेठा आहियूं अलाह जे घर में।
छा भत जी ज़रूरत आहे? हरगिज़ न। छा मानी खाइण आया हूं? हरगिज़ न। छो आया हूं? हिकिड़ो ई जवाब मिलंदो त अंदरों हिकिड़ो एहसास वारो रिश्तो आहे, उन मजबूर कयो अड़े यार दुनिया जा कम पिया थींदा, अचु त अॼु 5 मिंट वेही करे शल मदीने वारे घोट जूं ॻाल्हियूं ॿुधो। दोस्त इन करे वेठा आहियूं, इहो कंहिं मजबूर कयो तव्हां असांखे? जरा सोच। अल्लाह जो ज़िक्र कयूं, खुदा जो क़ुरान जी तिलावत ॿुधूं, मदीने वारे साईं जो शान ॿुधूं, इन ॻाल्हि ते मजबूर तोखे असांखे कंहिं कयो? सोच मुंहिंजा दोस्त, मजबूर कयो दिल। हाणे दिल खां सवाल कंदासीं त दिल असांखे मजबूर छो कयो? जवाब मिलंदो त दिल उन जे लाइ मजबूर कंदी आहे जंहिंसां दिल जो कनेक्शन मौजूद हूंदो आहे। अगर तुंहिंजे असांजो दिल जो कनेक्शन, अगर तुंहिंजे असांजो एहसास वारो रिश्तो मदीने जे ताजदार सां न हुजे हां त कतन ही दिल मजबूर कान करे हां। कतन दिल कोन चवे त सभिनी खां पहिरीं वञी मस्जिद में वेहूं, ब महबूब जे पार जूं ॻाल्हियूं ॿुधूं, दुनिया जा कम पिया थींदा। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं अंदरूं आवाज़ आयो त इहो दिल जो ई रिश्तो आहे जंहिं मजबूर कयो आहे, त पोइ मुंहिंजा दोस्त इन जुमिले सां गॾु हे जुमिलो बि क़ाबिले फ़ख्र आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, क़ाबिले दीद आहे, क़ाबिले फिक्र आहे त जेकॾहिं तूं असां गुनहगार, खतादार, बेकार, दुनिया जा तालिब थी करे बि दिल में पंहिंजे महबूब जे लाइ मुहब्बत ऐं एहसास जो रिश्तो रखूं था, त छा मुंहिंजो इमामुल अंबिया जेको वफ़ादारनि जो बि सरदार आहे, जेको इमामुल अंबिया नबियनि जो बि सरदार आहे, छा उन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ज़ात वटि तुंहिंजे असांजे लाइ प्यार जो रिश्तो मौजूद न हूंदो? दिल सां सवाल कर। छो त मुंहिंजा दोस्त, दीनी जलसो हुजे ऐं रुगी 2 हवाल थी, नारा लगी, जलसो खत्म थी वञे त खुदा जी ज़ात अहिड़े मुक़रर खां क़यामत जे ॾींहुं ज़रूर पुछा कंदो। दीनी जलसे जो हिकिड़ो मक़सद आहे, अगर उहो मक़सद हासिल न थियो त कोई फ़ाइदो कोन्हे को। उहो कहिड़ो मक़सद आहे? उहो इहो मक़सद आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जूं ऐं तारीख़, हदीस, क़ुरान जूं अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो जन जे ॿुधण सां अल्लाह जे मख़लूक जे दिल में एहसासे निदामत पैदा थिए, अल्लाह जो ख़ौफ़ पैदा थिए, रसूलुल्लाह जो प्यार पैदा थिए। जॾहिं न इहे 2 शयूं पैदा थियूं त पोइ उन घड़ी उन महफ़िल में वेहण वारे हिकिड़े पल जो जॾहिं न अजुर मिलंदो, पोइ इंसान दाहूं करे चवंदो, मुंहिंजा मौला हिकिड़ो दफ़ो मूंखे वापसि छॾ त मां इन महफ़िलनि खां सवा ॿियो कुझु बि न कयां। ऐं मुंहिंजा दोस्त, तूं असां त मुस्लमान हूं, तूं असां त कलमो पढ़ी चुका हूं, तो असांजे अंदर में ईमान आहे, अल्हम्दुलिल्लाह। मां पंहिंजे आका जे प्यार जो हिकिड़ो मिसाल ॾियां। कहिड़ो? मैदाने ताइफ। कहिड़ो मैदान? मैदान ताइफ जो आहे। मुंहिंजो मदीने जो साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह जे रज़ा जे लाइ, अल्लाह जे दीन जे सरबुलंदीअ जे लाइ, खुदा जे मखलूक खे जहन्नम खां छोटकारो ॾियारण जे लाइ, राहे रास्त आणण जे लाइ, सिराते मुस्तक़ीम ते हलाइण जे लाइ जॾहिं मैदाने ताइफ में पहुता, उन ताइफ जे बेक़दुर माण्हुनि मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो कदुर कोन कयो। मुंहिंजे आका जे पैगाम खे समझी कोन सघिया, मुंहिंजे हुजूर जे हुक्म खे समझी कोन सघिया, मुंहिंजे आका जे ज़ात खे समझी कोन सघिया। उन्हनि न समझण वारनि बेसमझन मुंहिंजे मदीने जे मीर जे पाक जिस्म जे मथां हर तरह जा वार कया, तकलीफ़ूं ॾिनियूं, मुश्किलातुनि में विधो,
एतिरी हद ताईं जो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जिस्म अतहर मां खून मुबारक वहण लॻो। खून मुबारक वही रहियो आ। मुझो मदीने जो मीर कंहिं दीवार खे टेक ॾेई वेहंदो आ, ॾिसण वारो ॾिसी रहियो आ। असां तोखे थोड़ी तकलीफ़ थी अचे, सॼो घर मथे खणी था ॾियूं। ऐं मुस्लमान सब्र सिख, याद रखी छॾ, जॾहिं न तकलीफ़ अचई उन वक़्त ई त तुंहिंजी आज़माइश शुरू थींदी आहे। जॾहिं दर्द थिए, सूर थिए, दाऊं न कर, कंहिंखे तो दाऊं करे ॿुधाई। व इज़ा मरिदतु फहुव यशफीन। मर्ज़न खां शिफ़ा मुझो मालिक ॾींदो आहे। दवा में शिफ़ा न हूंदी आहे, इंजेक्शन में शिफ़ा न हूंदी आहे, शिफ़ा मुझे अल्लाह जे कुदरत मौजूद आहे। इहो इलाज कराइण त मुझे महबूब सुन्नत करे ॿुधायो आहे। इलाज कराइणो आहे मगर दवा ते यकीन न, दवा खे सुन्नत जे बुनियाद ते इस्तेमाल करणो आहे। शफ़ा जी उमेद पंहिंजे करीम रब में रखणी आहे। साॻी दवा ॾिसंदो हई, 5 माण्हुनि खे फ़ाइदो ॾींदी आहे, 10 खे न ॾींदी आहे। जेकॾहिं दवा में ई शिफ़ा आहे त पोइ सभिनी खे फ़ाइदो छो नथी ॾे? शिफ़ा दवा में न हूंदी आहे, शिफ़ा अल्लाह जे दरबार में हूंदी आहे। जॾहिं हुकुम थींदो आहे तॾहिं शिफ़ा मिलंदी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मुंहिंजे मदीने जे साईं खे तकलीफ़ ॾियण वारनि तकलीफ़ ॾिनी। ॾिसण वारो बेनियाज़ ॾिसी रहियो आहे, ॿुधण वारो ॿुधी रहियो आहे। जिब्रील खे हुकुम कंदो आहे, ऐ जिब्रील जी रब्बे जलील, मुझे महबूब जे दरबार में वञ, मुझे महबूब जे दरबार में पहुची करे अर्ज कर त मुंहिंजा महबूब तुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए, ऐ मुंहिंजा महबूब अॼु रुगी इरादो कर, अॼु रुगी मां अल्लाह जे दरबार में पंहिंजे ज़ुबान खे खोलण तुंहिंजो कम आहे। हिन ॿिन्ही जबलनि खे मां रब ईअं मिलाए छॾियां जो हिन ताइफ़ वारनि जो वजूद बि बाक़ी दुनिया ते न बचे। इहा हदीस ॿुधी आहे तव्हां? लेकिन इते 2 अहम ॻाल्हियूं जेके करण थो चाहियां। छा अल्लाह जी ज़ात जेकॾहिं जिब्राईल खे न मोकिले हा त ख़ुदा पंहिंजो पैगाम पंहिंजे महबूब खे न पियो ॾेई सघे? क़ुरान जी आयत कोड कयां, अल्लाह जी ज़ात जॾहिं पंहिंजो पैगाम ॾियणु चाहींदो आहे, नंढड़े में नंढड़ी शइ, मां क़ुरान जी आयत पढ़ा, अल्लाह फरमायो व औहा रब्बुक इलन नहल अनित्तखिज़ी मिनल जिबाल बुयूता व मिनश शजर व मिम्मा यअरिशून। अल्लाह जे ज़ात फरमायो, मां अल्लाह जे ज़ात माखीअ जे मख खे वही कयो, इल्हाम कयो माखीअ जे मख खे। हे तिरड़िया ॾिसण में नंढड़ी आ, बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह माखीअ जे मख खे इल्हाम कयो त तूं जेॾी महिल घरड़ो ठाहीं, वणनि में घरड़ो ठाहिजां, जबलनि में घरड़ो ठाहिजां, पंहिंजे मानारे में टिपकी पइजां। आयत तवील आ, बस मुख़्तसर मक़सद वारी ॻाल्हि ॿुधाइण थो चाहियां त मुंहिंजो अल्लाह जॾहिं माखीअ जे मख खे इल्हाम करण ते क़ादिर आ त पंहिंजे महबूब खे विदाउट जिब्राईल जे बि हुकुम करण ते क़ादिर आ। लेकिन जिब्रील खे मोकिलण जो मक़सद इहो आ त मुंहिंजो मुस्तफ़ा इन सॼे राज़ खे ओपन करे खोले, दुनिया खे ॿुधाए ऐं दुनिया खे ख़बर पवे त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा रब जे बाननि सां केतिरो प्यार कंदो आ। अल्लाह फरमाए महबूब अॼु हथड़ा खण
तो मां इन जबलन खे पाण में मिलाए छॾियां त इन ताइफ़ वारनि जो वजूद ई दुनिया ते न बचे। ऐं मुंहिंजा मुस्लमान भा, ऐं मुंहिंजा कलमे वारा नौजवान, गौर कर त मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात अल्लाह जे दरबार में कहिड़ी दुआ घुरी। मुंहिंजा मौला तकलीफ़ूं छॾे ॾिनो, मुश्किलातूं बर्दाश्त कयूं, अज़ियतूं बर्दाश्त कयूं, उन जे बावजूद मुंहिंजे आकार तो करे मौला ई ताइफ़ वारा त मां मुस्तफ़ा खे नथा सुञाणनि न। या अल्लाह, ही ताइफ़ वारा नथा सुञाणनि मौला, मन इन्हनि जे पोएं नस्ल मां अचण वारा मां मुस्तफ़ा ते कलमो पढ़नि। मुंहिंजा मौला हिननि ते अज़ाब न कर, मां हिननि खे छॾे थो ॾियां, छो त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम खे अल्लाह जे ज़ात इल्म कान व मा यकून ता फरमायो हो। जेको थी चुको उहो बि मुंहिंजो मुस्तफ़ा ॼाणे पियो, जेको थी रहियो हो उहो बि मुंहिंजो मुस्तफ़ा ॼाणे पियो, जेको क़यामत ताईं थियण वारो हो उहो बि मुंहिंजो मुस्तफ़ा ॼाणे पियो। मुंहिंजे करीम आका खे ख़बर हुई त हिन ताइफ़ वारनि जे ईंदड़ नस्ल में मां मुस्तफ़ा जा दीवाना पैदा थींदा। हुज़ूर दुआ घुरी, या अल्लाह हिननि ते अज़ाब न कर, हिननि खे मुआफ़ थो कयां, तूं बि हिननि खे मुआफ़ कर। हिननि जो ईंदड़ नस्ल मां मुस्तफ़ा ते कलमो पढ़ंदो तो रब जो ज़िक्र कंदो। ऐं मुंहिंजा दोस्त, अहिड़ो महबूब रब ॾिनो आहे, अहिड़ो महबूब रब ॾिनो आहे जेको महबूब दुश्मननि जे लाइ बि बददुआ नथो करे, दुश्मननि जे बि ईंदड़ नस्ल लाइ दुआ पियो करे त या अल्लाह ही नथा सुञाणनि, इन्हनि जे अचण वारो नस्ल सुञाणंदो। ऐं मुंहिंजा दोस्त, पोइ अहिड़े वफ़ादार नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां जॾहिं न ईमान वारा, कलमे पढ़ण वारा, पोइ ॻोठ मोहम्मद रमज़ान ॾाहिरीअ में ई छो न हुजनि, जॾहिं न दुरूद जी महफ़िल सजाए ऐं पंहिंजा कंधड़ा झुकाए दिलबर जो शान ॿुधण लाइ वेहंदा हुजनि, ॿुधाए त मुंहिंजो मुस्तफ़ा उन्हनि ते राज़ी थींदो या न थींदो? मुंहिंजो अल्लाह राज़ी थींदो या न थींदो? ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे रज़ा जी इहा ई निशानी आहे जंहिंते अल्लाह राज़ी थींदो आहे, जंहिंते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम राज़ी हूंदो आहे, उनखे मुंहिंजो रब पंहिंजे ज़िक्र ऐं पंहिंजे महबूब जे दुरूद वारियूं महफ़िलियूं नसीब फरमाईंदो आहे। खुदा नाराज कहते कोने, अल्लाह नाराज याद रखी। बाबा ॻाल्हायो न नंढड़ा दोस्तो, अल्लाह नाराज ये ॿ चार ॻाल्हियूं चओ त मां पंहिंजे उन मौलवी वारे अंदाज़ में अचां ऐं वरी थोरो ईअं ॿ चार झूठा ॾेई उथी वञा, पर दिलि चाहे थी ज़िंदगी अलाए छा आहे, ज़िंदगी जी काई ख़बर कोन्हे। ॿ चार उहे ॻाल्हियूं कयूं जेके अंदर जिस्म में हिकिड़ो इनकलाब पैदा कनि, मन इनकलाब जी हिकिड़ी सिर लॻी पवे, छो त मुंहिंजा यार मुंहिंजो ईमान आहे ऐं अल्लाह जो रहमत जो उसूल आहे। जॾहिं न अल्लाह जी रहमत गुलनि ते वसंदी आहे त गुलनि ताईं महदूद कान हूंदी आहे, गुलनि जे भर में जेके कंडा हूंदा आहिनि उन्हनि जे मथां बि कुर्ब थी वेंदो आहे। मुमकिन आहे हे दीन जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधी करे मां क़बूल कयो त मां गुनाहगार आहियां, मूं क़बूल कयो त मां ख़तादार आहियां, कोई शक नाहे तव्हां नेकोकार भलारा वेठा हो। मुमकिन आहे का अहिड़ी मुहबत वारी ॻाल्हि मूंखां अल्लाह चवराए जेका कंहिं दीवाने जे दिलि में जॻह करे वञे ऐं उन जूं अखिड़ियूं आलियूं थी पवनि, यार हिक ते राज़ी थिए, हिक जे करे ॿेड़ो सभिनी जो पार थी वञे। मुंहिंजा दोस्त, इन नियत सां दीन जे महफ़िल में वेहंदो कर त इंशा अल्लाह ताला मुंहिंजो रब कंदो त ॿेड़ो पार थी वेंदो। त मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ त मुंहिंजो सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दुरूद जी महफ़िल, अल्लाह जे ज़िक्र जी महफ़िल दीवाना इन करे सजाईंदा आहिनि त वसीले मुस्तफ़ा सां अल्लाह जे दरबार में हथड़ा खणो शल रब जी ज़ात असां ते बि राज़ी थिए, जेके असां जा दुनिया छॾे विया उन्हनि जे मथां बि करम फरमाए।
मुंड वारी ॻाल्हि ते मोटी चा पर हीअ विच में रहिजी न वञे जेका अर्ज़ पे कयमि त मुंहिंजो अल्लाह कहते बि नाराज़ इहा गौर सां ॻाल्हि ॿुध मुंहिंजा दोस्त कॾहिं बि न सोच त मुंहिंजो रब मूं ते नाराज़ आहे कॾहिं बि न सोच छा सोचणु घुर्जे हज़रत बायज़ीद बुस्तामी जी ॻाल्हि खणा हज़रत बायज़ीद बुस्तामी जहिड़ो जवान